जी नाज़रीन भलीकार चवंदासीं हाणे ज़िक्र कंदासीं तालीम जो ऐं तालीमी डिग्रियुनि जो त असांजा नौजवान शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं पंहिंजे घरनि खां शहरनि खां ॻोठनि खां निकिरनि था यूनिवर्सिटियुनि ताईं पहुचनि था ऐं आला तालीम हासिल करण जे लाइ पंहिंजे वालिदेन जो गपल ख़र्च बि कनि था ॾुखियाइयूं बि बर्दाश्त कनि था हॉस्टलुनि में रहनि था ॾुखियाइयुनि जे बावजूदि जेकॾहिं उन्हनि खे उनजो समर न मिले उन्हनि जे वालिदेन खे समर न मिले त इहो बि हिकु ॼण त ॾुखोईंदड़ हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे। पूरे पाकिस्तान जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त इंजीनियरिंग मेडिकल समेत मुख़्तलिफ़ जेके शोबा आहिनि उन्हनि में हज़ारे शागिर्द हर साल पास आउट थियनि था। पोइ सवाल पैदा थींदो आहे त छा उहे सभु जो सभु नौकरियुनि सां लॻी वञनि था या उन मां जेके 70 खां 80 सैकड़ो शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं उहे बेरोज़गार हुजनि था ऐं हिन वक़्तु बेरोज़गारी तमामु घणी आहे। ख़ासि तौर ते प्रोफेशनल फील्ड्स जेके आहिनि जिन में क्रिमिनोलॉजी आहे मीडिया कम्युनिकेशन आहे फार्मेसी आहे इंजीनियरिंग ऐं जेका मेडिकल साइंस आहे मुख़्तलिफ़ कॉमर्स आहे बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन आहे इन में जेके शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं तालीम हासिल कनि था उन खां पोइ जेके हुकूमती या सरकारी इदारा आहिनि उन्हनि में जॾहिं नौकरियुनि जो ऐलान थिए थो इश्तिहार लॻे थो त छा उन में जेका जॉब डिस्क्रिप्शन आहे उहा उन्हनि जे डिग्रीअ सां सलाहियल नथी हुजे या उन सां लाॻापियल नथी हुजे ऐं उन में पोइ आम जेका डिग्री आहे पोइ उहा ग्रेजुएशन हुजे या मास्टर्स हुजे उहा बि उन में एलिजिबिलिटी क्राइटेरिया में हूंदी आहे। उन जे करे जेके स्पेसिफिक फील्ड्स आहिनि स्पेसिफिक जेके शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं आहिनि उहे उन्हनि नौकरियुनि खां रहिजी था वञनि ऐं उते हिकु क्राउड आहे बेरोज़गारी तमामु घणी आहे। हर माण्हू खे रोज़गार मिलणु घुरिजे पोइ हुन वटि कहिड़ी बि डिग्री आहे 14 सालनि जी आहे 16 सालनि जी आहे जेका बि उनजी अहलियत आहे उनजे हिसाब सां नौकरी त उनखे ज़रूरु मिलणु घुरिजे पर इहो हिकु चैलेंज बि आहे पॉलिसी बणाइणु घुरिजे। असां राब्तो कयो आहे सिंध यूनिवर्सिटी जे क्रिमिनोलॉजी डिपार्टमेंट जा डायरेक्टर आहिनि डॉक्टर नबी बख्श नारेजो साहब असांखे जॉइन कयो आहे। डॉक्टर साहब प्रोग्राम में भलीकार चवां थो। वालेकुम सलाम। डॉक्टर साहब असां ॻाल्हि कयूं पिया अॼु असां हिकिड़ो सेगमेंट डिज़ाइन कयो आहे जंहिंमें ख़ासि तौर ते जेके प्रोफेशनल डिग्रियूं आहिनि उहे रखण वारा शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं अक्सर तौर ते बेरोज़गार बि नज़र ईंदा आहिनि ऐं केतिरा ई डॉक्टर इंजीनियर डॉक्टर्स त क्लिनिक खोले सघनि था इंजीनियर्स वीचारा काॾे वञनि जेके क्रिमिनोलॉजी मां पढ़नि था उहे केॾांहुं वञनि मास कम्युनिकेशन मीडिया कम्युनिकेशन मां पढ़नि था उहे केॾांहुं वञनि त इहो हिकिड़ो वॾो चैलेंज आहे वॾो जेको आहे सो सवाल आहे इहो अव्हां जो हिन हवाले सां छा चवणु आहे अव्हां हिन वक़्त ताईं हिन हवाले सां कहिड़ा क़दम खयां आहिनि? हाणे जेको असांजो नौजवान आहे जेको डिग्री करे यूनिवर्सिटीज़ मां निकिरे थो हाणे यूनिवर्सिटीज़ जो जेको यूनिवर्सिटीज़ बि उतां ई शेप अप थियनि थियूं जिथां जहिड़ो असांजो मुआशिरो आहे त उतां जेको ऐं वरी पोइ स्टेट जो केतिरो किरदारु आहे ऐं असांजा जेके समाजी इदारा आहिनि उहे कीअं डेवलप थियनि था। असां वटि जेके यूनिवर्सिटीज़ मां स्टूडेंट जेके सोशल साइंस में जीअं मास कम्युनिकेशन आहे सोशलॉजी क्रिमिनोलॉजी इहे तमामु घणा पुठिते पियल जेके आहिनि इहे शोबा रहिया आहिनि पर रिसेंटली 4-5 साल खां इन्हनि में वरी ॿीहर हिकिड़ी ताक़त आई आहे ऐं इन्हनि में ॿीहर हिकिड़ी एनर्जी आई आहे ऐं हिते शागिर्दनि जो वधीक रुझान पैदा थियो आहे। जेकॾहिं हिन ॻाल्हि कयूं जेके तालीमी लाड़ा त तमामु घणा बहितर थिया आहिनि सिंध में पर वरी जेके हिन रोज़गार जा जेके आहिनि अपॉर्चुनिटी जा मौक़े जेके आहिनि उहे कुझु डेवलप ज़रूरु थिया आहिनि लेकिन जंहिं तरीक़े सां जेका जॉब जी नेचर आहे नोयत आहे उहा जेका एडवर्टाइज़ थिए थी त उहे जेके क़ाबिल जेके शागिर्द आहिनि उहे उन ताईं एडवर्टाइज़ थिए उहे उन ते एक्सेस कनि अप्लाई कनि ऐं कामयाबु थी वञनि इहो थोरो सिंध में थोरो हिन में थोरी तकलीफ़ूं रहियूं आहिनि। पब्लिक सर्विस कमीशन जेके आहिनि उनजा इम्तिहान जेके आहिनि कॾहिं कॾहिं रोलड़े जो शिकार रहिया आहिनि ऐं शागिर्द जेके आहिनि आम तौर ते उनखे ख़बर बि कोन्हे घणनि खे त इम्तिहान जी तयारी कीअं कजे त उनजे करे घणो जेको नौजवान असांजो 80% नौजवान आहे उहो बेरोज़गार रहिजी थो वञे छो में हुनजो स्किल्स कोन्हनि हू या टाइमली अप्लाई कोन था करे सघनि या हू टेस्ट पास कोन था करे सघनि पोइ मायूसी जो शिकार थियनि था पोइ हिन में तव्हां ॾिसो था वरी जेका जुर्म जे तरफ़ बि वञनि था ऐं तालीम खे छॾे वेही रहनि था। सही। अच्छा डॉक्टर साहब जेका हुकूमती पॉलिसी आहे या नौकरियूं ॾियण जी जेका पॉलिसी आहे उन में इश्तिहार जॾहिं ॾिसंदा आहियूं त उन में बराबरि जी तालीम लिखी वेंदी आहे या 14 साल ऐं 16 साल लिखी वेंदी आहे पोइ जेको स्पेसिफिक फील्ड आहे या जेके प्रोफेशनल्स आहिनि उहे केॾांहुं वञनि? साईं हाणे जेको इहो त आहे मथे जेको असांजे पॉलिसी मेकर्स आहिनि जंहिं तरीक़े सां असांजी काबीना आहे या असांजे जेके कानून जा इदारा आहिनि या क्रिमिनल जस्टिस सिस्टम जा जेके इदारा आहिनि असांजी इन्वेस्टिगेटिव जेके एजेंसीज़ आहिनि ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि जॾहिं बि उन्हनि खे कंहिं स्पेसिफिक जॉब जे हवाले सां एडवर्टाइज़मेंट करणी हूंदी आहे
त हू रूल्स जेके एग्ज़िस्टिंग रूल्स आहिनि उहो उन्हनि खे ॾिसी करे हू एडवर्टाइज़मेंट जो जेको क्राइटेरिया डेवलप कंदा आहिनि, पोइ पब्लिक सर्विस कमीशन खे ॿियनि इदारनि खे उहो एडवर्टाइज़ करे जेके करण जे हवाले सां उहो हुकुम जारी कंदा आहिनि। पोइ उनजे हवाले सां छो जो असां वटि कमियूं पेशियूं आहिनि त इन्वेस्टिगेटिव ऐं पुलिस जूं जेके जाब्स आहिनि अञा ताणी पुराणे दौर में जंहिं तरीक़े सां लॉ जी डिग्री हुन में जेका इस्तेमालु थींदी हुई त उनजो उहे इन्वेस्टिगेटिव साइंसिस, पुलिसिंग, फोरेंसिक साइंस उहे हिन वक़्तु लॉ में पढ़ायूं बि कोन थियूं वञनि एज सच, पर पुराणे दौर जूं जेको उहे पॉलिसीज़ ठहियल आहिनि त उनजे तहत पोइ असांजा हाणे जेके नया शोबा आहिनि जीअं तव्हांजो जेको आहे न इन्वेस्टिगेटिव साइंस में मीडिया इन्वेस्टिगेटिव जेको इदारा आहिनि या प्लस क्रिमिनोलॉजी आहे या लॉ में इवन स्पेसिफिक जॉब आहिनि प्रोसिक्यूशन, उन जूं प्रॉपर जेके आहिनि जॉब एडवर्टाइज़मेंट कोन थी थिए ऐं पोइ जनरलाइज़ जेके बि क्राइटेरिया तहत जेके सभई शागिर्द अप्लाई कनि था ऐं उन तहत पोइ इंटरव्यू बि ईअं थिए थो, रिटन टेस्ट बि ईअं थिए थी। बिल्कुलु सही था चओ। मतलब डॉक्टर साहब नज़रसानी करण जी ज़रूरत आहे, सिंध हुकूमत खे घुर्जे, सिंध काबीना खे घुर्जे त पॉलिसी ते नज़रसानी करे। वॾी महिरबानी डॉक्टर साहब, तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो। जी नाज़रीन, असां राब्तो कयो आहे, स्कॉलर आहिनि ऐं मीडिया कम्युनिकेशन डिपार्टमेंट सिंध यूनिवर्सिटी जा प्रोफेसर आहिनि, डॉक्टर कासिम निज़ामानी साहब असांखे जॉइन कयो आहे। डॉक्टर साहब प्रोग्राम में भली कार चवां थो। महिरबानी अली रज़ा, वॾी महिरबानी। डॉक्टर साहब असां अॼु हिकिड़ो सेगमेंट डिज़ाइन कयो आहे जंहिंमें असां इहो सवाल उथारियो आहे त जेके प्रोफेशनल फील्ड्स आहिनि जंहिंमें ख़ासि तौर ते मीडिया कम्युनिकेशन आहे, मास कम्युनिकेशन आहे, फार्मेसी आहे, क्रिमिनोलॉजी आहे, बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन आहे या कॉमर्स आहे, त उहे इंजीनियर्स जेके आहिनि उहे बि वेचारा बेरोज़गार हुजनि था। त मुल्क में हिन वक़्तु तमामु घणी बेरोज़गारी आहे, पर जेके प्रोफेशनल फील्ड्स मां डिग्री वठी शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं पास आउट करे ॿाहिरि वञनि था त उन मां 70 खां 80 सैकड़ो जेके नौजवान आहिनि उहे बेरोज़गार हुजनि था, पोइ मजबूरन उहे कंहिं ॿी फील्ड्स में वञी कनि था। त जेका असां वटि जॉब डिस्क्रिप्शन आहे उनखे अव्हां कीअं था ॾिसो ऐं उनजी बेरोज़गारी जा सबब कहिड़ा आहिनि? अली रज़ा, तमामु घणी महिरबानी, तव्हां इहो इम्पोर्टेंट सवाल रेज़ कयो। हा, असांजी जेको पर्टिकुलरली गवर्नमेंट इदारा आहिनि उते अक्सर ईअं ई थींदो आहे त जेका बि जॉब थींदी आहे राइट मैन फॉर राइट पर्सन लाइ कोन थींदी आहे, उहा हूंदी आहे पिक एंड चूज़ ते। जेकॾहिं ईअं प्रोफेशनल डिग्री हिसाब सां माण्हुनि जी डिग्री एडवर्टाइज़मेंट थी वञे, हुनखे अकोमोडेट कयो वञे या हुनखे सिलेक्ट कयो वञे मेरिट जी बुनियाद ते, त पोइ मसइला ई न रहनि। हिते असांजे ईअं थींदो आहे त जीअं मास कम्युनिकेशन जी फील्ड में इंफॉर्मेशन डिपार्टमेंट अनाउंस कई त हुन में सिर्फ़ु मास कम्युनिकेशन जे न उन्हनि इंग्लिश, आर, सोशलॉजी सभिनी खे अलाउ करे छॾियो। हाणे हुअणु त ईअं घुरिजे त जेके सब्जेक्ट सां रिलेटेड प्रोफेशनल आहिनि उहे ई करे सघनि था। ईअं त पोइ असांजा जेके डॉक्टर्स आहिनि त उहे डॉक्टर्स जी जॻह ते असीं इंजीनियर्स बि रखी छॾियूं, पर लॉजिकली ईअं ठहे कोन थो। ख़ैर, इहो हिकिड़ो वॾो मसइलो आहे जंहिंजे करे माना शागिर्दनि में काफ़ी हद ताईं मायूसी थिए थी। ऐं ताज़ी तव्हांखे यादि हूंदी हिकिड़ी एडवर्टाइज़मेंट गवर्नमेंट जी आई जिते हिकिड़े प्रोफेशन सां रिलेटेड सां हुई, पर हुन जनरल करे छॾी, इन सां काफ़ी ॿियनि खे हक़ तलफ़ी थी, जीअं हुनखे पंहिंजा नवाज़ण जो को मौक़ो मिली वियो या रिलेटेड माण्हुनि खे कोन मिलियो। ऐं जॾहिं उहे माण्हू इदारनि में जॉइन था कनि त उहो कमु नथा कनि ऐं उन कमु न करण सां प्रोफेशनल कमु न करण सां हुनजे इदारे में उहा क्वालिटी बि कोन थी रहे, उहा जा परफॉर्मेंस बि कोन थी रहे, अल्टीमेटली इदारो सफ़र थो करे। काफ़ी जॻहनि ते असांजे माना PRO पॉइंट आहिनि उहे ख़ाली मास कम्युनिकेशन डिग्री न कनि, बसि उन्हनि खे का बि डिग्री हुननि खे PRO चाहे ॾेई छॾींदा, इन सां कम्युनिकेशन जो इदारो पोर्शन सेक्शन सफ़र करे थो। सही। अच्छा डॉक्टर साहब, छा तव्हां छा था सम्झो, छा पॉलिसी खे रिवाइज़ करण जी ज़रूरत आहे? हिकिड़ी रिवायती तौर ते हिकिड़ी पुराणी पॉलिसी आहे, उहा सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी हुजे या SNGD डिपार्टमेंट आहे या जेके ॿिया वास्तेदार इदारा आहिनि जेके जॾहिं बि का जॉब अनाउंस कनि था त उन में हू जनरल क्राइटेरिया लिखी छॾनि था। हाणे नौकिरी मिलणु त हर माण्हूअ जो हक़ आहे, जेको कॉलेज साइड खां BA MA करे थो उनखे बि नौकिरी मिलणु घुरिजे, जेको यूनिवर्सिटी मां का प्रोफेशनल डिग्री हासिल करे थो उनखे बि नौकिरी मिलणु घुरिजे, पर इहा त रियासत जी हुकूमतुनि जी ज़िम्मेवारी आहे त उन्हनि खे रोज़गार सां लॻाए। पर अमी छा था सम्झो त छा पॉलिसी खे रिवाइज़ करण जी ज़रूरत आहे ऐं जेकॾहिं हिन वक़्त ताईं उन पॉलिसी खे रिवाइज़ न कयो वियो आहे, नज़रसानी न कई वई आहे त उनजा कहिड़ा कारण थी सघनि था? अरे दादा, इहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे, पॉलिसी खे रिवाइज़ करण जी सख़्तु ज़रूरत आहे। हाणे असांजे माशरे में BA MA जूं डिग्रियूं ईअं ई विराई वयूं आहिनि। हाणे उहो ॿार त न ॿारनि सां बि ज़्यादती कई वई आहे, छो त उन्हनि खे कंहिं बि माना प्रोफेशन जी न का मास्टरी आहे न छा, उहा पंहिंजी BA डिग्रियूं ऐं जंहिं प्रोसेस सां मिलनि थियूं उन्हनि खे उहा सभिनी आलम आश्कार आहे। छो जेसि ताईं इहे इदारा उन रिवाइज़ न कंदा पॉलिसियुनि खे, जंहिंमें प्रोफेशनल खे प्रायोरिटी न ॾींदा, त तेसि ताईं माण्हू जेको सो इन्हनि माना हिकिड़ो त नौजवान बि पंहिंजी कंफ्यूजन में रहंदो, जेके प्रोफेशनल डिग्री वठनि था उहे मायूस बि रहनि था।
त इदारनि खे गवर्नमेंट हुजे या प्राइवेट इदारनि खे हमेशह प्रोफेशनल डिग्री वारनि खे जेसि ताईं अकोमोडेट न कंदा त उन्हनि खे उहे बहितर नतीजा न मिलंदा जिन जे ज़रिए इदारा तरक़ी ऐं न करे सघनि। ऐं अॼुकल्ह जे मीडिया दौर में PRO जीअं असांजे मीडिया कम्युनिकेशन तमामु इम्पोर्टेंट हिकिड़ो शोबो रखे थो सही। सोशल मीडिया या ॿिया मीडियम अचनि था उहो हिकिड़ो कम्युनिकेशन स्पेशलिस्ट ई कमु करे सघे थो उहो हिकिड़ो प्रोफेशनल ई हुअणु घुरिजे। सही, वॾी महिरबानी डॉक्टर साहब तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो। नाज़रीन प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो, ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।